हींअर असां 15 ॾींहंनि जो 11 स्टेटुनि जो टूर करे आया आहियूं। पर मां सभिनि जॻह इहे झूलेलाल मंदरनि में इहो ॾिठो, भॻवानु झूलेलाल जी मूर्ति मच्छीअ ते विराजित रूप में आहे, बुज़ुर्ग रूप में। कईअनि खे मां जॾहिं उते ॿुधाईंदोसि कि भॻवानु झूलेलाल जी जीवन लीला मतिलबु जो अवतार हुननि वरितो वरुण देव भॻवानु झूलेलाल जे रूप में, हुननि जो जीवन 13 साल 6 महीने जे आसे पासे हो। त सभिनि जॻह अधिकतर माण्हुनि मूंखां पुछियो, वधीकतर माण्हुनि, कि भॻवानु झूलेलाल जो जीवन लीला 13 साल 6 महीना हुई, त उहो बुज़ुर्ग कीअं थी विया हिन उमिरि में? त ॾाढी सोचण वारी ॻाल्हि आहे। छोकी असां भेड़ चाल में भॻवानु झूलेलाल जी पूॼा करूं था, छोकी असांखे काई ॼाण न आहे उन्हनि जी, तंहिं बि असां पूॼा करूं था छोकी असांजा माउ पीउ कंदा आहिनि ऐं असांखे ॿुधायो वेंदो आहे। पर जॾहिं असांखे कंहिं शइ जी ॼाण न हूंदी, कंहिं देवता जे बारे में असांखे ॼाण न हूंदी, त असां उहा पूॼा करूं त पूॼा विफल आहे, छोकी हुनमें भाव कान वेंदो, उहो प्रेम कान वेंदो देवता जे प्रति। जॾहिं शबरीअ पंहिंजा झूठा बेर खाराया भॻवानु राम खे, त भॻवानु राम ख़ुशीअ सां खाधा, छोकी हुन झूठे बेरनि में बि शबरी जो प्रेम हो। त अॼु मां तव्हांखे इहा ॼाण ॾियां थो, भॻवानु झूलेलाल जी जीवन लीला लॻभॻि 13 साल 6 महीना हुई। हुनखां पोइ हुननि जल समाधि वठी लाथी हुई। हुन स्थान ते उॾेरोलाल मंदरु ठहियल आहे जो सिंध में थो पए। पर भॻवानु झूलेलाल जो हिन मच्छीअ में रूप, हिन जी हिकु अलॻि कथा आहे। चवंदा आहिनि भॻवानु झूलेलाल जॾहिं समाधि जल समाधि वठी लाथी, हुनखां ॾाढो अॻिते चवंदा आहिनि सिंध में हिकु परमानंद नाले जो वापारी रहंदो हो। जॾहिं हुनखे सखर खां बखर जी तरफ़ सिंधु दरिया खे पार करणो हो, त हुन ताहिर मुहाणे खे चयो मूंखे दरिया पार कराए। मुहाणो तव्हांखे न पतो हुजे त मुहाणो चवंदा आहिनि नाविक खे। जॾहिं पुठे टाइम ते असांखे वापार करणो हूंदो त असांजो ट्रांसपोर्टेशन पाणीअ जे रास्ते खां ई हूंदो हो। जॾहिं हू नाव में सफ़र करनि था, हुन सिंधु दरिया में हिकु ॾाढो वॾो तूफ़ान थो अचे, जंहिंसां कि हुननि जी नाव लुॾण थी लॻे। तॾहिं वापारी परमानंद डिॼी करे भॻवानु झूलेलाल खे थो यादि करे, चए थो साईं तव्हां सिंध जा राजा आहियो, किथे बि आहियो असांखे बचायो। जॾहिं ॿेड़ी ॿुॾण थी लॻे, तॾहिं ॾिसे थो कि तूफ़ान हिकदमि थमिजी वियो आहे ऐं हिकु सोने जी मच्छी ते सवार हिकु बुज़ुर्ग रूप में भॻवानु झूलेलाल सिंधु दरिया मां ॿाहिरि था अचनि ऐं हिकु टक्कर ते विराजित था थियनि। टक्कर जो मतिलबु हुन सिंधु दरिया में विच में हिकु नंढी सी पत्थर जी पहाड़ी ठही बि उते विराजित था थियनि। हीउ सॼो नज़ारो सिंधु किनारे ते वसियल सिंधी सभई था ॾिसनि। तूफ़ान शांत थियो ऐं कीअं ॿेड़ी पंहिंजे पार लॻी। तॾहिं ताहिर मुहाणे चयो हीउ त जिंद पीर निकितो आहे पाणीअ मां। तॾहिं असां पाण अॼु ई भॼन ॻाईंदा आहियूं, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलो पायां थी मां जिंद पीर ते। तॾहिं खां इहा ख़्याली तस्वीर भॻवानु झूलेलाल जी ठही। असल में भॻवानु झूलेलाल जो रूप आहे 13 साल 6 महीने वारो, उहो नीरे घोड़े ते आहे, जंहिंमें कई बार तव्हां ॾाढ़ी बि ॾिसंदा हूंदव, हुन ते बि कई माण्हू चवंदा आहिनि 13 साल में ॾाढ़ी कीअं अचे। उहो त ख़ैर हिकु अलॻि विषय आहे, पर इहो पक्का आहे भॻवानु झूलेलाल जो 13 साल जी उमिरि में नंढो ई रूप हो ऐं जो कि नीरे घोड़े ते हो। पर इहे जो अॼु असां मच्छीअ ते दर्शन करूं था, हू परमानंद मुहाणे खे जो रूप में दर्शन ॾिनो हुई ऐं सिंधु वासियुनि इहो दर्शन कयो। तॾहिं खां असां हिनखे चई सघूं था ही जिंद पीर रूप साईं जो असां हर मंदर में ॾिसंदा आहियूं। अगरि तव्हांजा ॿार तव्हांखां पुछनि था त ज़रूरु इहा ॻाल्हि ॿुधायो, तॾहिं हुननि जे मन में भाव जाॻंदो। जय श्री झूलेलाल।